जे अंदर एतरी खोट भी नहीं दी जो सुई के दरियाव जे अंदर बोड़े करे बाहर कढो। फरमाई करे रब जो खजानो एडो वडो है, तो अल्लाह का घुरो छो नथा, अल्लाह तबारक व तआला का घुरो छो नथा। अल्लाह पाक का तमा घुरो पंजा गुनाह बख्श रहे जिया जे करे के दिमाग खराब थी ना। अजकल एकड़ो मीडिया ते एकड़ो चेरो कोराड़ो जो आयो सार सिंधी उन जो हले पियो चे पे त मां अल्लाह के चम रब तो वट माओ कोने मुंह वट माओ नऊज़ बिल्लाह एडी वडी गुस्ताखी। हालांकि अल्लाह जे मथा न पांजो बकवास जेको आहे वेही करे ठाहे माण्हू खे खिलाए पियो, साम्हूं वारा बि सभु जेके जानवरनि जहिड़ा वेठा ताड़ियूं था सभु जट करे नंबर। हालांकि उनखे इहा सोचणु घुरिजे त तुंहिंजी जेका ज़बान हले थी इन ज़बान खे हलाइण वारो बि अल्लाह। तोखे जेकॾहिं खाइण जी कुदरत ॾिनी, जेकॾहिं कोराड़ा तुंहिंजूं जंगूं हलनि थियूं, इन्हनि जंगुनि खे हलण जी ताक़त ॾियण वारी दात बि मुंहिंजे अल्लाह जी। जेकॾहिं अल्लाह हिकिड़ी बीमारी ॾेई छॾे, पूरी काइनात जा डॉक्टर गॾिजी पवनि, उन हिकिड़ी बीमारी खां पोइ जान नथो छॾाए सघे। जेकॾहिं रब कंहिंखे बीमारी ॾेई छॾे, अल्लाह जेकॾहिं न चाहे सॼी काइनात जा इंसान गॾिजी पवनि, उन पोड़े खे ॾिनल बीमारी खे कॾहिं बि दफ़ा नथा करे सघनि। अॻ में बि घणनि माण्हुनि अल्लाह जी ज़ात खे चैलेंज करणु वञा, फिरौन निमरूद इन्हनि ज़ालिमनि अल्लाह खे चैलेंज कयो। अल्लाह तबारक व तआला अहिड़ी हालत कई, हे जो कि तमें एक बुढ़ा कोड़ा भूले त कुरान खां परे ज़ालिम पंहिंजी आख़िरत तबाह करण वारा, जहन्नम खे भरण वारा, इन्हनि खां निमरूद वारो वाक़ियो विसरी वियो। निमरूद अल्लाह जे साम्हूं एॾी वॾाई कई, एॾी वॾाई कई, एॾी वॾाई कई, वॾो मालदार, पर रब उन निमरूद जो हाल कहिड़ो करायो। अल्लाह जी ताक़त ऐं कानून आहे, जॾहिं रब सां को टकराईंदो आहे अल्लाह तबारक व तआला उनखे अहिड़ी कमज़ोर मख़लूक खां तबाह ऐं बर्बाद करणु फरमाईंदो आहे जो उन आम इंसान खे उनजो सम्झ ऐं ख़्याल बि न आहे। अहिड़ो अल्लाह पाक उनखे तबाह ऐं बर्बाद करे ॾींदो आहे। जीअं निमरूद मस्ती के अल्लाह जे साम्हूं अल्लाह पाक मंडड़े मच्छर खे हुकुम फरमायो, फरमाई त निमरूद जे नक में घिरी वियसि, वञी करे अंदर जो भौंकाट कंदो हुयो इहो मंडड़ो मच्छर, जीअं भौंकाट करे पंहिंजे ग़ुलामनि खे जिन खे मारींदो हो सॼी ज़िंदगी, उन्हनि खे चवंदो खणो लितर पादर पिसायो हणो मूं वारे मथे में, जेसीं ताईं 40 पादर हुनजे मथे में न लॻंदा आहिनि पोड़े वांगुरु, तेसीं ताईं जेको आहे निमरूद गारम कोन्हे। अल्लाह सां मुक़ाबिलो करण वारो केरु थींदो आहे इंसान, बिल आख़िर मरंदो त बिला अल्लाह जे हवाले। केरु थो मस्ती करे अल्लाह जे साम्हूं, काइनात सॼी अल्लाह जे हुक्म में आहे, अल्लाह खां सवाइ कोई कोन्हे ताक़त। सो इन जे करे रब फरमायो, जेकॾहिं तव्हां सभु इंसान मां अल्लाह खां घुरो, तव्हांजी मर्ज़ी जे मुताबिक़ मां अल्लाह तव्हांखे ॾियां, उन जे बावजूदि मां अल्लाह जे खज़ाने में एतिरी खोट बि न ईंदी जो हिन सुईअ खे दरियाव या समुंड मां ॿोड़े करे ॿाहिरि कढो।